بسم الله الرحمن الرحيم الحمد لله كما ينبغي الجلال وجهه وعظيم سلطانه والصلاة والسلام على نبينا محمد وآله. هي الدرس أسانجو जेको आहे दुरूस रमज़ानिया अॼु सतो हिसो दर्स रमज़ानिया जेको अॼु आहे असांजो उहो छामी आहे रमज़ान में माण्हू रोज़े रखण में क़िस्म कहिड़ा आहिनि ऐं कहिड़नि ते फ़र्ज़ आहे कंहिं ते नाहे इन जो मुख़्तसर करे इंशाअल्लाह ॿुधाईंदासीं। त पहिरियां असां ॿुधायो त रमज़ान फ़र्ज़ आहे सभिनि ते रोज़ो रखण ते ऐं पहिरियां जंहिंमें रोज़ा अलाह साईं फ़र्ज़ु कया त आहिस्ते आहिस्ते यानी पहिरियां मुहर्रम जा महीना हूंदा रखियल, पोइ वरी रमज़ान जा फ़र्ज़ ई कोन, पोइ वरी फ़र्ज़ु थी विया, पोइ अलाह साईं फ़र्ज़ु करे छॾियो। ऐं हिननि खे बि जेके रोज़ा जेके रखणा उन्हनि ते बि क़िस्म कया अथसि, मुख़्तलिफ़ क़िस्म, कंहिंखे उलमा 10 क़िस्म लिखिया आहिनि, के उन्हनि खे घटि कंहिंखे वधीक। असीं मुख़्तसर करे ॿुधायूं था त कहिड़ा माण्हुनि ते रोज़ो फ़र्ज़ु आहे। पहिरियां मुस्लिम हुजे, ग़ैर मुस्लिम जे लाइ रोज़ो न आहे। उन खां पोइ अलबालिग़, उलमा लिखनि था अलबालिग़ जेको जवान हुजे, बालिग़ हुजे। टियों नंबर आक़िल सियाणो हुजे चरे खां, उन खां नाहे रोज़ो वठणो। ऐं चौथो वरी छा थो थिए अलमुक़ीम जेको शहर में रहे थो, मुल्क में रहे थो, मुसाफ़िर ते बि नाहे। उन खां पोइ अलक़ादिर जेको इस्तिताद आहे जंहिंखे, छो जो बीमार आहे जा पोड़ो आहे त उन ते बि नाहे। ईअं ॿियो उन खां पोइ लिखनि असालिम जेको उन खां बि यानी कहिड़ी मुसीबतुनि खां नाहे, उन के मुसीबत उनजे मथां नाहे त उहो बि रखे सघे थो। मिसाल इंसान को परेशान आहे, सफ़ा जा फाथो पियो आहे, या जेल में कुटिजे बि थो, त उहो त सलामत में नाहे, उनखे त रोज़ो न रखिणो पवंदो। ऐं सालिम उलमा लिखनि था सालिम मिनल मवाने यानी कंहिं शइ खां झल। मिसाल हिकिड़ो मरीज़ आहे, दवा थो खाए, उनखे कीअं चवंदासीं त हींअर तो रोज़ो रख, इहो बि इन ते बि फ़र्ज़ु आहे। ऐं जेको सालिम आहे यानी इन्हनि शयुनि खां उन ते त रोज़ो रखणु ज़रूरी आहे। हाणे रमज़ान में जेको अचे थो, इन में मुख़्तलिफ़ सिंफ़ हूंदा आहिनि माण्हू, ऐं के कीअं हूंदा आहिनि, के कीअं हूंदा। हाणे उन्हनि जो असीं मुख़्तसर ॿुधाईंदा, छो जो अलाह साईं असांखे पहिरियां हुकुम कयो आहे त शहर रमज़ान الذي أنزل فيه القرآن هدى للناس وبينات من الهدى والفرقان فمن شهد منكم الشهر فليصم। अलाह साईं चए थो हीअ आयत थी वई फ़र्ज़ीअ जी, इंसान जी जिन इहो आयत ॿुधंदो त ख़बर पइजी त रोज़ो रखणु असां ते फ़र्ज़ु थी वियो अलाह जे तरफ़ां। त शहर फलियसुम, छो जो अलाह साईं चए थो फलियसुम, इहो फ़र्ज़ु थी वियो। सूरत अल-बक़रा 85 आयत। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चयो इदा रअयतुमुल हिलाल फसूमू, जे चंड रमज़ान जो ॾिसो था त उहो रोज़ो रखो। ही बुख़ारी मुस्लिम या हदीस आहे। ऐं मुस्लमान जा उलमा जेके बि आहिनि, सभिनी उलमा जेके अॻियां ऐं पुराणा सभिनी इन रमज़ान जी फ़र्ज़ियत उन्हनि ते को शक कंहिं न कयो। इन्हनि ते जेके सिंफ़नि ते असीं ॿुधायो, पहिरियां जीअं असीं चऊं था काफ़िर आहे, जे काफ़िर आहे उन ते त रोज़ो कोन्हे, पर जे इहो ई काफ़िर आहे उहो जे इस्लाम क़बूल थो करे रमज़ान में त उनखे रोज़ा रखणा पवंदा। ऐं उलमा चवनि था त रमज़ान में जे रोज़ा, पर जे रमज़ान में जे अधु ॾींहं में बि इस्लाम क़बूल कयईं, कलमो पढ़ी, त चवंदसि त हाणे तूं हींअर तो ते खाइणु पीअणु हराम आहे, हींअर तोखे शाम ते सिजल ते रोज़ो रखिणो आहे। अलाह ताला क़ुर में चए थो त कुल लिल्लज़ीना कफ़रू इन यंतहू युग़फ़र लहुम मा क़द सलफ़। ऐं जेके काफ़िर मुस्लमान थींदो ऐं कलमो पढ़ंदो त उनजे लाइ पोयां जेके रमज़ान जा ॾींहं गुज़री या रमज़ान जा उहे उनखे नाहे रखणा आहिनि। त जे उलमा लिखनि था त जे अधु ॾींहं में मिसाल ज़ोहर जो या टेपरे जो उन कलमो पढ़ियो त उनखे रोज़ो पूरो करिणो आहे ओन टाइम खां वठी जेसि ताईं वरी मग़रिब थिए। छो ऐं पोयां ॾींहं उन्हनि खे क़ज़ा न आहिनि करिणा आहिनि, यानी उहो जेको ॾींहं गुज़री आहे उन्हनि जो कोन्हे सिन ते वरी पूरा करे सभु रखे। ऐं हिते जीअं ॿियो क़िस्म जेको नंढो आहे उन ते रोज़ो न आहे, पर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस में फरमाए थो रफ़अल क़लम अन सलासा। अलाह नबी करीम फरमाए थो त अलाह ताला यानी क़लम जेको आहे यानी हिसाब किताब लिखियल टिनि क़िस्मनि तां अलाह साईं मुंहिंजे उम्मत तां खणी छॾिया आहिनि पे। उहे कहिड़ा आहिनि अन नाइम हत्ता यस्तयक़िज़, जो सुतो पियो आहे जेसि ताईं उथे, इन ते क़लम न आहे, इन ते हिसाब किताब न आहे। व अन सग़ीर हत्ता यकबुर, ऐं नंढो जेसि ताईं वॾो थिए, जवान थिए, सम्झ थिएसि। व अन अल मजनून हत्ता यफ़ीक़, ऐं जेको चरियो आहे जेसि ताईं
उनखे दिमाग़ मोटी अचे। इहा रिवायत अहमद जी मुस्नद अहमद में बि आहे, अबू दाऊद में, निसाई में, हाकिम बि इन रिवायत खे सिहत जो दर्जो ॾिनो। ऐं नंढो जेको आहे उनखे फ़र्ज़ी रोज़ा खणी शुरूआति इंसान नंढे ॿारनि खे 7-8 सालनि खां वठी शुरू सेखारे, उन्हनि ते फ़र्ज़ु न आहिनि जेसिताईं बालिग़ थियनि, पर उन्हनि खे सेखारिणो पवंदो नंढे इलाइक़ूं त कीअं आहिस्ते आहिस्ते रोज़ो सिखनि। जीअं सलफ़ सालिह सभई ईअं कंदा हुआ ऐं सहाबी बि ईअं कंदा हुआ। सहाबा छा कंदा, नंढनि ॿारनि खे मस्जिद ॾे वठी ईंदा हुआ रोज़े सां, ऐं उन सां को खिलौना हूंदा आहिनि, जीअं रांदीको हूंदो आहे, पोइ कंहिं कपह जो हूंदो हो या काठियुनि जो हूंदो हो, त उहो जे रोंदो हो ॿार बुख खां या उञ खां, त पोइ उहो रांदीको ॾींदा हुआ। इहे मस्जिदुनि में बि वेठा हूंदा हुआ त उन्हनि खे सेखारींदा हुआ त जेसिताईं अज़ान न ईंदी तेसिताईं असीं घर कोन हलंदासीं। त उहो रिवायतुनि में अचे थो त कल आहिनि, यानी कपिड़े मां या कपह मां हिकिड़ी ठाहे ॾींदा आहिनि जीअं गुॾी जा, ईअं त उन सां रांदि खेॾनि। त जे रोंदा त पोइ खाधो घुरंदा या बुख तपाईंदी आहिनि त उहे रांदीको उन्हनि खे ॾींदा हुआ। इहो बुख़ारी में बि आहे, इहा रिवायत बुख़ारी में बि आहे। ॾिसो न त जेके आहिनि माण्हू ॿारनि खे छॾे था ॾियनि, चवंदा नंढो आहे, 7 साल 8 साल 9 साल 10 साल चवंदा छॾे ॾियो। इहो ग़लति आहे। हिननि खे हींअर न सेखारींदे त पोइ ॾाढो हिननि खे ॾुखियो लॻंदो। नंढे इलाइक़ो जे सिखी वेंदा त हीअ तुंहिंजे लाइ मुंहिंजे लाइ ॾाढी सहूलियत थी वेंदी, छो जो हीअ हिननि खे निमाज़ सेखारिजे, तरावी सेखारिजे, रोज़ो सेखारिजे, सभु इस्लाम जा शाइरा जेके आहिनि इहे हिननि खे सेखारिजनि। छो जो हींअर छॾे ॾींदा त पोइ ॾाढो ॾुखियो हिननि खे लॻंदो, खणी हू दिलि बि चाहींदनि त न करे सघंदा रोज़ो, उन्हनि खे ॾुखियो लॻंदो। जीअं अॼुकल्ह तव्हां ॾिसो पिया त माण्हू कंहिंखे चवंदा यार असांखे रोज़ो नथा सही सघूं। जे नंढे इलाइक़ो हिरी आहे न त पोइ बसि हिरी वेंदा निमाज़ ते, रोज़े ते, ऐं हिननि खे ॿुधा भाई न आहे खाइणो जेसिताईं अज़ान अचे। ॿार जे बालिग़ थिया, उहे बुलूग़ जे बि उलमा चवनि था त उहा कीअं असांखे ख़बर पए। उहे उलमा मुख़्तलिफ़ तफ़सीरुनि में लिखियो आहे त पहिरियों त इंज़ाल यानी मनी अचे छोकिरे खे या औरत खे, त इहा हिकिड़ी निशानी आहे। इंज़ाल अलमनी इहतिलाम सां जेके शैतानी ख़्वाब जा चओ उहो जे थिए त पोइ हीउ बालिग़ थियो आहे। जीअं अलाह ताला चए थो वइज़ा बलगल अतफ़ालु मिनकुमुल हुलुम फलियस्तअज़िनु कमा इस्तअज़न लज़ीन मिन क़ब्लिकुम। हाणे उन्हनि ते फ़र्ज़ु थी वेंदो, फ़र्ज़ु थियो निमाज़, रोज़ो ऐं गुस्ल। जीअं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चए थो गुस्लुल जुमा वाजिबुन अला कुल्लि मुहतलिम, सही बुख़ारी मुस्लिम आहे त जे बालिग़ आहे त उन ते इहे शइ फ़र्ज़ु आहे। ॿियो त इनबातु शार, वार ॼमनि त इहे जेके हेठां पेशाब जी जॻह आहे औरत आहे ॼमंदा उनखे वार जे ॼमनि। ऐं उलमा इहा बि तफ़सील लिखिया त वार खवरा हुजनि। पहिरियां जेके इंसान खे आम हूंदा आहिनि नरम वार, उहे न, जेके खवरा हूंदा आहिनि अॻियां ऐं पोयां इहे वार जे निकिता त पोइ इंसानु बालिग़ आहे। छो जो जीअं ख़ैबर जे जंग खां पोइ त अतिया अल क़ुरज़ी रज़ी अल्लाह अन्हु उहो पोइ मुस्लमान थियो, उन टाइम में जिन महिल हुकुम थियो त जेके जवान आहिनि त उन्हनि खे क़तलु कयो यहूदियुनि मां, ऐं जेके जवान न आहिनि बालिग़ न थिया आहिनि त उन्हनि खे छॾियो। त उहो अतिया अल क़ुरज़ी उन टाइम में नंढो हो त उन खे सहाबिन ॾिठो त हथ लाइ ॾिठुनि त हिन खे वार कोन, पोइ नबी करीम खे चवनि हीउ जवान न आहे, त पोइ उनखे छॾे ॾिनो हुई। जंहिंखे वार ॼवा हुआ त उन्हनि खे नबी करीम जो हुकुम करे छॾियो त उन्हनि खे क़तलु करे छॾियो। इहो रिवायत निसाई में आहे। टियों बुलूग़ तमाम 15। टियों उलमा चवनि था त जे पूरो 15 साल उमिरि थी त पोइ पक ई बालिग़ थियो। इहा हिकु निशानी आहे। छो जो अब्दुल्लाह बिन उमर उहो ॿुधाए थो त उहद जी जंग जेॾी महिल थी त मां नबी करीम ॾे आयुसि, मुंहिंजी 14 साल उमिरि हुई। त फलम युजिज़नी, हू चए थो यानी लिल क़िताल, जंग ते चईंदे न तूं अञा ॿार आहीं, 14 साल तूं नथो हली सघीं जंग ते। हू मिड़थू पियो करे त मूंखे छॾियो, मां हलां तव्हां सां। ऐं ॿिए साल जेॾीमहिल ॿी जंग जेॾीमहिल थी त उन टाइम ते उहा ॿी जंग ते हिन जी 15 साल उमिरि हुई त पोइ उनखे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इजाज़त ॾिनी जंग ते। उहा कहिड़ी जंग हुई? यौमुल खंदक जी जंग थी त अब्दुल्लाह बिन उमर आयो नबी करीम ॾे, चई हाणे मां हलां, मुंहिंजी 15 साल थिया। पोइ उनखे इजाज़त ॾिनी त हा हल। इहा सहीह बैहक़ी में आहे ऐं इब्न हिब्बान, ऐं इहे हदीसूं सही आहिनि त इहे 15 सालनि में इंसान छोकिरो नौजवान या छोकिरी बालिग़ था थियनि। हाणे इन्हनि ते रोज़ो फ़र्ज़ु थी थो वञे।
इहो हुकुम उमर बिन अब्दुल अज़ीज़ जे टाइम में ख़लीफ़ो हो उन बि इहो पंहिंजे सभिनि वज़ीरनि लिखी छॾियो त जेको 15 साल थिए त उहो रोज़ो न रखे त उनखे ॿधो ऐं उनखे रोज़ो फ़र्ज़ु आहे उन ते सभिनि ॾे पंहिंजे मुल्कनि इहो मोकिले छॾी 15 साल में। इहा रिवायत सही बुख़ारी में आहे। ऐं इहे 3 निशानियूं मर्दनि में, चौथी जेकी आहे औरत में थी थिए त इहा कहिड़ी आहे जेके मर्दनि में न आहे, उहा आहे चौथी निशानी जेके आहे अल हैद, जेके महीने वारो अचे थो। जे महीने वारो औरत खे आयो त उहा बालिग़ आहे, हाणे मुकल्लफ़ आहे। ऐं छोकिरी जे बालिग़ मर्द खां अॻु में थी वञे, 8 में 9 में 10 में 11 में थी वञनि छोकिरियुनि खे, अलाह ताला इहा ताक़त ॾिया जो अॻे ई जवान थी वञनि, जल्दी जवान थी वञनि। जेॾीमहिल बि महीने वारो आहिनि त उहा जवान आहे ऐं उन ते फ़र्ज़ ऐं हिसाब शुरू थियो, निमाज़ जो, रोज़े जो, इहे सभई। इहो जीअं ॿुधायोसीं त इहे जे इंसानु बालिग़ थिए थो रमज़ान में अधु ॾींहं में, त बाक़ी अधु ॾींहं बि उनखे पूरो करिणो आहे ऐं अधु ॾींहं जेको गुसी वियो उनजो कुझु कोन्हे उन ते, ऐं बाक़ी ॾींहं इहो सॼो उनखे पूरो करिणो आहे। टियों वॾो जेको मसइलो आहे त चरियो माण्हू उन ते रोज़ो कीअं थिए या छा कीअं रखायो उनखे, चरियो आहे उनखे दिमाग़ न आहे त जीअं नबी करीम चए थो फ़ाक़िद अल अक़ल, जेको यानी इंसान खे अक़ुलु कोन्हे, उहो ज़रूरु न आहे त सफ़ा फुल चरियो हुजे। के माण्हू कुझु कॾहिं केॾीमहिल सियाणा हूंदा आहिनि, कॾहिं वरी ॾिसंदा आहिनि त सफ़ा अक़ुलु कोन्हे। त हिते उलमा जो क़ौल आहे त जेके ॾींहं हू सम्झ उन्हनि जी सही आहे, दिमाग़ आहे, त उहो उनखे रोज़ो रखणु फ़र्ज़ु आहे उन ते। ऐं जॾहिं उनजो अक़ुलु सफ़ा निकिरी थो वञे, ख़तमु थी थो वञे, जॾहिं सफ़ा आउट थी थो वञे त पोइ उन ते कुझु कोन्हे। त जीअं नबी करीम चयो रुफ़िअल क़लम अन सलास, जेके हदीस आंदीसीं, त इहो जेको आहे इन ते अक़ुलु जेॾीमहिल न आहेसि उनखे कीअं असीं चवंदासीं रोज़ो रख, छो जो हू त सम्झे कुझु कोन थो। ऐं रोज़ो बि रखण जी शर्त हिकिड़ी जीअं पहिरियां बि ॿुधाई, त पहिरीं शर्त मेन शइ आहे नियत, छो जो नबी करीम जा हदीस इन्नमल अमालु बिन्नियात व इन्नमा लिकुल्लि इम्रिइन मा नवा। जेको इंसानु जंहिंजो अक़ुलु न हूंदो या दिमाग़ न हूंदो उनखे त नियत करण बि कोन ईंदी त मां नियत कयां थो, मां सुभाणे रोज़ो रखंदुसि। त इहा बि शर्त हुन मां हिकिड़ी निकिरी वई, छो जो दिमाग़ सही न आहे। पर जे हू सोच अथसि, सम्झ अथसि, त उनखे इंसानु कोशिशि करे त रोज़ो रखाए, छो जो हीउ उन ते फ़र्ज़ु आहे ऐं अलाह हिन खां पुछंदो। जीअं उलमा चयो त कॾहिं के माण्हू चरिया थी वेंदा आहिनि, ॾिसंदे त अॼु दिमाग़ सफ़ा आउट आहे, कॾहिं वरी ॾिसंदे त ॾींहंनि जा ॾींहं सफ़ा ठीकु हूंदा आहिनि। त उहे त उलमा चवंदा जॾहिं ठीकु हूंदा त उन्हनि खे कोशिशि कराए उन्हनि खे रोज़ो रखाइजे। जीअं ॿारनि खे सेखारिबो आहे ईअं इनखे उन्हनि खे बि आहिस्ते आहिस्ते रोज़ो रखाइजे। ॿियो बि उलमा हिते थोरो लफ़्ज़ ॿुधाइनि था त जेको माण्हू पोड़ो थी थो वञे सफ़ा ऐं उनखे वेसर घणी थी थिए ऐं एतिरी हुनजी हींअर दिमाग़ एतिरो सही न आहे, त उहो उलमा चवनि था जे इस्तिताअत न आहेसि, बिल्कुलु नथो रखे, यानी दिमाग़ एतिरो सही न आहे, वेसर घणी अथसि, उहो न रखे रोज़ो। ऐं उन ते जे चवनि था ग़रीबा न आहेसि को पुटु या केरु, त उनखे इताम बि कोन्हे, छो जो हीउ ग़ैर मुस्तती आहे। जीअं मिसकीन ग़रीब आहे त उहो केॾां आणींदो, त यानी हिकिड़ो इताम बि करे या कंहिं ग़रीबनि खे मानी खाराए, इहो बि हिकिड़ो शरीयत में आहे इजाज़त। 5 क़िस्म जेको आहे अल आजिज़ आजिज़न था, उलमा लिखनि था किताबनि में सभिनि में, त जेको सफ़ा नथो रखे सघे, मिसाल उमिरि वॾी आहे, मरीज़ आहे ऐं हिन जी बीमारी जेकी छॾणी न आहे छॾणी वारी, जीअं बीमारियूं वछड़जनि थियूं इंसान खे, कैंसर जा, शुगर जा, इहे अहिड़ियूं शयूं, ऐं इहो नथो रखे सघे छो जो दवा बि खाए थो ईअं, त पोइ उहो छा करे इहो अल्लाह ताला क़ुर में इन जी इजाज़त फत्तक़ुल्लाह मस्तताअतुम, इस्तिताअत जेतिरे अथव एतिरो अल्लाह जो परहेज़गारी कयो। त ॿी जॻह ते चए थो ला युकल्लिफुल्लाहु नफ़्सन इल्ला वुसअहा, जेतिरो इंसान खे इस्तिताअत आहे एतिरो करे सघे। ऐं इन जो जे माइट रहनि, पुट रहनि, त उहो छा कनि, उन जे बारे उन जे पंहिंजे पोड़े या माउ जे उन जो इताम कनि। अन कुल्लि यौम मिस्कीन हिकिड़े खे हर रोज़ मानी खाराइनि। हाणे उहा मानी जेके खाराइनि उहा बि उलमा तफ़सील सां लिखी आहे त केतिरी थींदी, ऐं उहो इताम करे सघे थो कंहिं मिसकीननि खे मानी खाराए, लाॻी थो सॼे महीने जी खाराए या 10 ॾींहंनि जी या 15 ॾींहंनि जी, या अलॻि अलॻि हर रोज़ इहो बि खाराए सघे थो। उहो उलमा उहो बि तफ़सील कयो आहे त रुबअ सा मिन सा नबवी, असा नबवी, इहो जेके 4 बुक हूंदा उहो हिकिड़ो सा थींदो हो, त उन मां चवनि था त रुबअ सा यानी हिकिड़ो बुक या 1.5 बुक अन्न जो, इहो मुद नसफ़ किलो 10 ग्रामात, यानी हिते अॼोकल्ह जेके चांवरनि जो उलमा चवनि था त यानी अधु सेर जे चांवरनि जो हुजे या अन्न जो हुजे,
सुठो हुजे त इहो बि काफ़ी आहे। या त मानी ठाहे लाॻी थी पोइ 10 माण्हू या 30 माण्हू या 40 माण्हू आणे उन्हनि खे मानी लाॻी थी खाराए छॾे त इहा बि इन जी हिकिड़ी इन जे रोज़े जेको नथो रखे सघे इहो उन्हनि जो कफ़ारो थी वेंदो। जीअं सहाबी हो अनस बिन मालिक पोड़ो थियो त पोइ 2 साल पाण रोज़ा कोन रखिया हुई ऐं हर रोज़ु हिकिड़े मिसकीन खे आणे उनखे गोश्त खाराईंदो हो ऐं ड्रो कराईंदो हो। इहा रिवायत सही बुखारी में आहे। पोइ इब्न अब्बास बि रज़ियल्लाहु अन्हु उहो बि उन चयो त जेको उमिरि जो वॾो आहे या मोहरत वॾी आहे उहो रोज़ो नथो रखे सघे, इस्तिताअत न आहे, त उहो हर रोज़ु मिसकीन खे मानी खाराए हिकिड़े ॾींहं जो हिकिड़े खे। हिते दोस्तनि खे ॿुधायूं था त ॾिसो अलाह जी वॾी हिकमत आहे पंहिंजे शरीयत में। हींअर अॼोकल्ह 1400 सालनि खां पोइ हाणे अॼोकल्ह जेके मुस्लमाननि खे ख़बर बि थी पए त रोज़े में केॾो इंसान जे सिहत जे लाइ वॾो फ़ाइदो आहे। जीअं न त इहे 1400 साल मां गुज़री आहे माण्हुनि खे का ख़बर कान्हे पर फ़र्ज़ु ॾिसी अलाह जो रोज़ो रखंदा। अॼोकल्ह जेके आहिनि सभु को असां मां पुछे थो भाई हिन जी हिकमत छा आहे, हिन जो को फ़ाइदो ॿुधायो पोइ कंदासीं। जे न त अॻे इहा शइ कान हूंदी ऐं इहो अलाह जे तरफ़ां असांखे हुकुम आहे। जीअं अलाह ताला चए थो मा कान लिमुमिन वला मुमिनतिन इज़ा क़ज़ा अल्लाहु व रसूलुहु अमरन अन यकून लहुमुल खियरतु मिन अमरिहिम। अलाह ताला चए थो त मोमिन ऐं मोमिननि जे मथां जे अलाह जो ऐं रसूल जो हुकुम ईंदो हो त उहो कोन पुछंदा हुआ त हिन में हिकमत छा आहे, या हिन असीं सोचूं या कंदासीं या न कंदासीं। न, अलाह रसूल जो हुकुम आयो त असांखे क़बूल आहे। इंसान खे रोज़ो हिकिड़ो ॾुखियो थो लॻे, खाधो कोन थो खाए, पाणी कोन थो पीए, तकलीफ़ ज़रूरी आहे, पर इहो रुॻो सोचे त हीअ मुंहिंजी नजात आहे, हीअ असांजे लाइ नजात आहे, असांजे लाइ फ़ाइदो आहे। इहे रोज़ा असांखे अलाह खे का इहा जेके शइ थिए बि थी त जेके असीं रोज़ो रखूं था को अलाह खे त फ़ाइदो कोन थींदो। हीअ असांजे लाइ हिकमत सां अलाह असांजे लाइ मोकिली आहे त हीअ असांखे फ़ाइदो थींदो न। त तंहिंजे करे इंसान रोज़ा रखे ऐं पंहिंजे अहल औलाद खे, न्याणियुनि खे, औरतुनि खे, सभिनी खे रखाए। हिते असांखे हिकिड़ो कुझु मुख़्तसर ॿुधूं था त जेॾी महिल अबू बकर सिद्दीक़ खे ख़िलाफ़त मिली त हिकिड़ो दफ़ो सुबुह सां आयुसि उमर बिन ख़त्ताब अबू बकर आयो ऐं उनखे छा चई, सलाम अलैकुम रहमतुल्लाह, सलाम कईसि। पोइ चईसि या ख़ैर अन्नास, तूं बहितर माण्हू आहीं, बाद रसूलिल्लाह, नबी खां पोइ तूं भलो आहीं। त अबू बकर छा कयो, अॼोकल्ह के माण्हू हुजे हा त बसि कुझु फूकिजी वञा, सीनो मथे करे, हा मुंहुं मथे करे ॻाल्हाए, पर इहे अॻियां जेके सहाबी आहे इहे कोन हा। न कसा अबू बकर रज़ियल्लाहु अन्हु, अबू बकर पंहिंजो मुंहुं हेठि ज़मीन में करे आई, काठीअ से ज़मीन में खोटरे पियो ऐं उन में शर्म हया पियो थिए ऐं न पियो ॻाल्हाए। पोइ वरी थोरो तरसी मुंहुं मथे कयईं ऐं छा चई उमर खे त अमा इन्नका क़ुल्त ज़ालिक, तूं थो चई न त अबू बकर बहितर माण्हू आहे नबी खां पोइ, पर मूं नबी खां जेको शइ ॿुधी आहे मां तोखे ॿुधायां। त अबू उमर चए छा चई, फ़लक़द समिअतु रसूल अल्लाह, मूं नबी करीम खे ॿुधो त छा पियो चए, चई त मा तलअत अश-शम्स अला रजुलिन ख़ैरुम मिन उमर। ॾिसो नबी करीम जो चवणु छा हो, छा अबू बकर खे चई मा तलअत अश-शम्स, ही सिज कंहिं भले हिकिड़े मर्द मुजाहिद ते जहिड़ो उमर बिन ख़त्ताब इन जहिड़ो कहिड़ो बि न आहे। मा तलअत अश-शम्स अला रजुलिन ख़ैरुम मिन उमर, ही सिज के अहिड़े उमर खां भले माण्हू के न निकिती आहे। सो ॾिसो न, इहा रिवायत तिरमिज़ी जी आहे। त ॾिसो न, सहाबी हिक ॿिए खे ईअं कोन चवंदो मां तोखां भलो आहियां या असां भला आहियूं या ख़ुशि थींदा, न, उन्हनि खे तवादु हूंदो, हुननि खे अलाह जे ख़ातिर अमल करिणो हूंदो, हिन दुनिया में आर्ज़ी करे सम्झंदा हुआ। अलाह ताला असांखे तव्हांखे बि तौफ़ीक़ ॾिए, हिदायत ॾिए। हाज़ा वल्लाहु अअलम, सल्लल्लाहु अलैहि वसल्लम।